अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां नूर मोहम्मद सोमरो। अॼु तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। शाह साहब जे बारे में कुझु लिखियल किताब खणी आयो आहियां जेके SST या HST जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा वठी रहिया आहिनि टेस्ट। जनरल कैटेगरी में जेको सिंधी जो पोर्शन आहे उन जे हवाले सां अॼु जी लेक्चर आहे सिंधी में। सो शाह साहब जे बारे में आहे। शाह साहब ते कंहिं उनजी ज़िंदगी ते कंहिं केतिरा किताब लिखिया आहिनि उन्हनि जे हवाले सां अॼु जो लेक्चर आहे। ऐं कंहिं कहिड़ा कहिड़ा किताब लिखिया आहिनि उहो ई अहम आहे सवाल। ऐं हिन जेको अॼु जो आहे इन में पोयनि जेको टेस्टूं थियूं हुयूं कुझु जेकी 4-5 उन्हनि में हिननि मां 5 सुवाल मुकमल अची चुका हुया। त हुननि पुछियो हुयो त शाह साहब जो फलाणो किताब कंहिं लिखियो आहे, फलाणो किताब कंहिं लिखियो आहे, फलाणो किताब कंहिं लिखियो आहे। वाक़ई में इहा हुई। मां पाण उन शइ खे मतिलबु ॾिठो हुयो, मां पाण उन शइ मां गुज़रियो आहियां। सो उन जे लाइ अॼु जो इहो लेक्चर आहे। सो मुंहिंजो ई वीडियो मुकमल ॾिसिजो ऐं जेके मुंहिंजे चैनल ते नवां आहिनि उहे बराए महिरबानी सब्सक्राइब कनि, जीअं त हुननि खे मुंहिंजा ई रोज़ जा वीडियो मां रोज़ छॾींदो आहियां रेगुलर ई, त उहे उन्हनि खे मिली सघनि। सो ऐं ॿी ॻाल्हि जेके अगरि तव्हांखे मुंहिंजी का ग़लती ॾिसण में अचे थी तव्हां उहो मूंखे बराए महिरबानी मेंशन कजो ऐं कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त मुंहिंजो ई लेक्चर तव्हांखे कीअं लॻो। अचूं था पाण पंहिंजे लेक्चर जी तरफ़। सभ खां पहिरियों किताबु आहे लुग़ात लतीफ़ी। लुग़ात लतीफ़ी जो जेको शाह साहब जे मथां किताबु लिखियलु आहे उहो कंहिं लिखियो आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो आहे अहवाल शाह अब्दुल लतीफ़ जो, अहवाल शाह अब्दुल लतीफ़ जो। इहे ॿई किताब लिखिया आहिनि। कंहिं लिखिया आहिनि? इहे ॿई किताब लिखिया आहिनि मिर्ज़ा कलीच बेग। कंहिं लिखिया आहिनि? इहे ॿई किताब लिखिया आहिनि मिर्ज़ा कलीच बेग लिखिया आहिनि, ठीकु आहे। मिर्ज़ा कलीच बेग लिखिया आहिनि, ठीकु आहे। उन खां बाद में आहे लतीफ़ी शेर। हाणे लतीफ़ी शेर कंहिं लिखियो आहे? इहो लिखियो आहे भेरूमल, ठीकु थी वियो। इहो लिखियो आहे भेरूमल। पैगाम लतीफ़ कंहिं लिखियो आहे? ठीकु आहे। इहो लिखियो आहे JEM सैयद, JEM सैयद, ठीकु थी वियो। उन खां पोइ आहे तज़किरा लुत्फ़ी। इहो कंहिं लिखियो आहे? इहो लिखियो आहे लुत्फ़ुल्लाह बदवीअ। तज़किरा लुत्फ़ी लिखियो आहे लुत्फ़ुल्लाह बदवीअ लिखियो आहे। उन खां बाद में आहे मुक़दमा लतीफ़ी। मुक़दमा लतीफ़ी लिखियो आहे डॉक्टर गर बख़्शाणी। रूह रेहान बि डॉक्टर गर बख़्शाणी बि लिखियो आहे। इहे ॿई जेके आहिनि उहे लिखिया आहिनि डॉक्टर, ठीकु आहे, डॉक्टर गर बख़्शाणी लिखिया आहिनि। कहिड़ा कहिड़ा? मुक़दमा लतीफ़ी ऐं रूह रेहान। उन खां बाद में आहे लतीफ़ुल लतीफ़। इहो लिखियो आहे दीन मोहम्मद वफ़ाई। कंहिं लिखियो आहे? दीन मोहम्मद वफ़ाई। उन खां बाद में आहे लुताइफ़ लतीफ़ी, ठीकु आहे। ये 9 नंबर किताब है लुताइफ़ लतीफ़ी। इहो लिखियो आहे अब्दुल हसन सांगी, ठीकु आहे। इहो लिखियो आहे अब्दुल हसन सांगी। ऐं आख़िरी आहे 9 नंबर भिट जो शाह। भिट जो शाह साईं खे ख़ुदि चयो अथसि। इहो लिखियो आहे डॉक्टर सूरली, डॉक्टर सूरली। इहो 10 किताब शाह साहब जे ज़िंदगीअ जे लिखियलु आहिनि। तव्हांखे केरु बि पुछी सघे शाह साहब ते किताब केतिरा लिखियलु आहिनि, त तव्हां चई सघो था 10 किताब लिखियलु आहिनि। जेकॾहिं तव्हांखे इन्हनि जे बारे में तफ़सील लिखणी आहे त 2 लिखिया आहिनि मिर्ज़ा कलीच बेग ऐं 2 लिखिया आहिनि डॉक्टर गर बख़्शाणी। बाक़ी ॿियनि हिकिड़ो लिखियो आहे, ठीकु आहे। त उमेदु आहे त मुंहिंजो ई लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे अगरि पसंदि आयो आहे त असांजी थोरी महिनत तव्हांखे वणी हूंदी त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। थैंक यू वेरी मच। वरी मिलंदासीं कंहिं नई वीडियो में।